न्यूज़ में दौलत हरी हाजिर है। सलाम ऐं नमस्ते कबूल कजो। जागीरता न्यूज़ में आज 5 मिनट पाण थरकोल जी रॉयल्टी ते कुछ रोशनी विझंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफा 4 साल अॻु में बिजली घर जो इफ्ताह करण जे दौरान ऐलान कयो वियो त थरकोल जी रॉयल्टी जेका आहे सा समूरी थर ते ख़र्च कई वेंदी, पर उहा अरबें रुपया रॉयल्टी अञा ताईं थर खे न मिली सघी है। भाई 2600 मेगावाट बिजली थरकोल से निकल रही है, बिलियंस ऑफ डॉलर्स आप उसमें कमा रहे हैं। रॉयल्टी का हम आपसे बार बार पूछते हैं, वो आपको बताते हुए शर्म आती है, अब हमें बताने के लिए तैयार नहीं है और कहते हैं कि थर को हमने 100 यूनिट बिजली दे दी है फ्री में, सिर्फ इस्लाम कोट सिटी को आपने पूरे थर के ऊपर बड़ा एहसान कर दिया है, सिर्फ 100 यूनिट फ्री देके, और ये कहते हैं हमने थर बदल दिया है, थर पाकिस्तान बदलेगा। शर्म आनी चाहिए, थर पाकिस्तान बदलेगा लेकिन थर को कोई नहीं बदलेगा। रॉयल्टी का पैसा बिकॉज टैरिफ के इश्यूज है, हमारे टैरिफ के इश्यूज है जिसकी वजह से अभी तक वो रॉयल्टी मिली नहीं है। दैट मनी इज पार्ट और वो सारा इधर ही खर्च होगा, ये कमिटमेंट है, कहीं और हो नहीं सकता। इसलिए कि अपनी तरह मैं हूं ना हूं, वो पैसा थर के लोगों के लिए और थर के लोगों पे खर्च होगा, ये कमिटमेंट है, ये कोई भी इसको बदल नहीं सकता। थरकोल जे बिजली घर तोड़े कोयले जी रॉयल्टी सिंध हुकूमत जे तरफा, वॾे वज़ीर जे तरफा, बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफा थरकोल जी रॉयल्टी थर ते ख़र्च करण जो ऐलान कयो वियो। 4 साल गुज़री वञण बावजूद थर खे रॉयल्टी न मिली सघी है, थरकोल जी रॉयल्टी थर ते ख़र्च न थी सघी है। आपको कोई रॉयल्टी नहीं मिलेगी और डंडे से, वरना ये सीपेक का मसला है। सर ये हम राइट के अपने हुकूक की बात करते हैं, कहते ये बात नहीं करो वरना आप सीपेक को नाकाम करने की कोशिश कर रहे हो। सर ये तो लोगों को हाथ से बागी करने की कोशिश की जा रही है। जब हम उनसे बात करते हैं अपने हुकूक की तो कहते हैं सीपेक को नाकाम करने की साजिश कर रहे हो। सर ये ब्लैकमेलिंग बंद कर दी जाए। थर बदलेगा पाकिस्तान का दावा ना सिर्फ दावा कर दिया मगर ये साबित कर दिया थर बदलेगा पाकिस्तान। तो सर थर तो पाकिस्तान बदलेगा लेकिन थर को कौन बदलेगा? थर में कोयलो आहे, कारो सोन आहे, कारो सोन कैसे खाईंदासीं जा, असांखे पंहिंजा राइट्स कोन था मिलनि, असांखे पीअण जे लाइ पाणी कोन थो मिले। ॿिए पासे चयो वञे थो त थरकोल मां सिर्फ़ ई सिर्फ़ कोयले जी रॉयल्टी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, पर बिजली जी पैदावार जो रॉयल्टी जो ॾियण जो मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। उन करे ही हेॾे वॾे मेगा प्रोजेक्ट जी रॉयल्टी न मिलण करे थरपारकर खे को बि फ़ाइदो हासिल न थी सघियो आहे। थर जे माण्हुनि क़ुर्बानी ॾिनी आहे, थर मां कोयलो पूरी नेशनल ग्रिड में वञे पियो ऐं असां थर जे माण्हुनि पंहिंजा घर तर छॾे असां जॾहिं मुल्क खे रोशन कयो आहे त असां बदिले में इहो लहणो त इहो रॉयल्टी जो जेको पैसो सिंध गवर्नमेंट रोके वेठी आहे, उहो रॉयल्टी जो पैसो फिलफोर जारी कयो वञे, उनजो हिकिड़ो मैकेनिज़म ठाहियो वञे। तो उनजी जेका रॉयल्टी मिले थी उहा रॉयल्टी केतिरी आहे ऐं एसि ताईं उहा रॉयल्टी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे हवाले थी आहे या उते किथे यूटिलाइज़ थी आहे, कीअं थी आहे, उन जी अञा ताईं का ख़बरचार न आहे। थर जेके रॉयल्टी थरकोल जी जेका मिलणु खपे उहा जेकॾहिं मिलणु खपे त डिस्ट्रिक्ट काउंसिल खे मिलणु खपे, छो जो हिते डिस्ट्रिक्ट काउंसिल में ही फोरम ग्रास रूट जो फोरम आहे, जेकॾहिं हिन में हर यूनियन काउंसिल जो हिते नुमाइंदो मौजूदु आहे ऐं जेकॾहिं हू थर जी तरक़ी करणु चाहिनि था त इन फोरम जे थ्रू करणु चाहिनि। बाक़ी उन्हनि खे जेकॾहिं चेक बैलेंस मथे जेका बि टीओआर ठाहिणा उहे भले ठाहिनि, पर ख़र्च इन जे हिसाब सां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे थ्रू थियणु खपे। इन जे करे असीं हिन जी हिमायत कयूं। असां इन ई रॉयल्टी जे लाइ जेको असां सां उन वक़्तु एंग्रो ऐं सिंध गवर्नमेंट इहो असां सां वाइदो कयो हो त इहा रॉयल्टी तव्हांजे मक़ामी माण्हुनि ते ख़र्च थींदी ऐं उन्हनि जे फलाह बहबूद लाइ ख़र्च थींदी। Sir, will the Honorable Minister for Energy Sindh may please to give answer statement that how much amount in royalty collected from electricity 2600 megawatt generated from Tharkool in Tharparkar and where it has been spent? जो लाइट पाकिस्तान को जा रही है वो थरपारकर से जा रही है। अभी 3300 मेगावाट जो लाइट जा रही है वो थर से निकल रही है। अगर थर से ये लाइट निकल रही है तो थर की रॉयल्टी जो एक जगह पे सिंध हुकूमत ने होल्ड करके रखी है, वो थर पार करके लोगों के ऊपर खर्च क्यों नहीं की जा रही? एनर्जी डिपार्टमेंट जो वो जितनी रॉयल्टी थे थी वो रॉयल्टी हींअर महीनो अॻु में समरी ठाहे CM खे मोकिली आहे त एतिरी रॉयल्टी थिए थी ऐं हिनखे असांखे ॿुधायो वञे त असीं हिनखे कहिड़े नमूने यूटिलाइज़ करियूं त CM साहिबु जेको आहे पंहिंजी मीटिंग करे उहो अनकरीब इहो फाइनलाइज़ करे।
दोस्तों चयो वञे थो त हिन वक़्तु थर जो कोयलो ॿिनि ब्लाकनि जे चेन पावर प्लांटनि ज़रिए नेशनल गार्ड स्टेशन खे 2640 मेगावाट बिजली फराहम करे रहियो आहे। पर ख़ुदि ज़िलो थरपाकर जितां कोयलो निकिरे थो ऐं जितां बिजली पैदा थिए थी, उन ज़िले खे इन्हनि पावर प्लांटनि मां हिकु ज़ीरो बल्ब ॿारण जेतिरी बि बिजली नथी ॾिनी वञे। हालांकि थर खे इन्हनि टोटल 2640 मेगावाटनि मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ 20-25 मेगावाट जी ज़रूरत आहे। पर छा कजे, हुकुमराननि जो थर खे बिजली ॾियण जूं नियतूं ई न आहिनि, त पोइ थर खे बिजली किथां मिलंदी। बसि चवनि था बिजली असांखे ॾियो ऐं तव्हां शमशियनि ते गुज़ारो करियो। पोइ जीअं चवंदा आहिनि त ॾीए हेठियां अंधारो, तीअं बिजली हूंदे बि थर ऊंदाही में ॿुॾल आहे। थरकोल में सर जो रॉयल्टी है वहाँ के 2600 मेगावाट बिजली पैदा होती है थर में। सर जो रॉयल्टी का ये है कि रॉयल्टी तब आपकी स्टार्ट होती है जब आपका कमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट होता है। सर कमर्शियल प्रोडक्शन ब्लॉक नंबर 1 का 2019 में स्टार्ट हुआ है थरकोल का। उसमें 1300 मेगावाट बिजली पैदा हुई, 1320 मेगावाट। और सर दूसरा ब्लॉक उसमें भी 1320 मेगावाट। तो अभी जो बिजली वहाँ से 2600 मेगावाट से ज़्यादा पैदा हो रही है। सर वहाँ पे थर फाउंडेशन भी बनाया गया, लेकिन आज तक वजीर साहब ने मेरे बार बार पूछने के बावजूद वो लंबी तकरीरें कर जाते थे, उसको यू टर्न लेके किसी और चीज़ पे ले जाते थे, लेकिन ये नहीं बताया कि थरकोल की रॉयल्टी आज तक कितनी मिली है। चयो वञे थो त थरकोल जी रॉयल्टी गुज़िरियल 7 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ऐलान ते वाजिदी ताईं अमल थी न सघियो आहे। ऐं इन सिलसिले में मीडिया रिपोर्टनि मूजिबि थरकोल मां पैदा थींदड़ बिजली जी रॉयल्टी अञा अलॻि आहे, पर सिर्फ़ थर जे कोयले जी रॉयल्टी जा 32 अरब रुपया गुज़िरियल 7 सालनि खां सिंध हुकूमत जे ख़ज़ाने में मौजूदु आहिनि। पर सिंध सरकार इहो पैसो थर जी भलाई ते ख़र्च करण बदिरां मुख़्तलिफ़ बहाना बणाए थरवासियुनि खे सिर्फ़ आसरनि मथां आसरा ॾेई रही आहे। ॿिए तरफ़ 7 साल गुज़रण बावजूद थरकोल जी रॉयल्टी थर खे न मिलण ख़िलाफ़ थर जो साजावंद धुरियूं ऐं मक़ामी साफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। ऐं इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सीएम सिंध सैयद मुराद अली शाह समेत मक़ामी चूंडियल नुमाइंदनि खां पुछाणो कंदा रहंदा आहिनि। पर मजाल आहे जो अहिड़नि बेपरवाह बादशाहनि जे कन ते ज़रो बि जूं चुरे बस सुवालनि जा सिधा ऐं सही जवाब ॾियण बदिरां गोल मोल ऐं टाल मटोल करे हलिया वेंदा आहिनि। थर जे सुञाण धुरियुनि मूजिबि सिंध सरकार थर खे बिजली ॾियण त ठहियो, पर थरकोल जी रॉयल्टी जा जेके 32 अरब रुपया पंहिंजे गोॾे हेठि रखी वेठी आहे, इहे बि थर खे ॾियण लाइ तयारु न आहे। वॾे वज़ीर चयो त थर जे कोयले ते रॉयल्टी जो मसइलो हल थियणो आहे, उहो हल थी वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर खां मीडिया जे पारां पुछियो वियो त टे साल अॻु में थरकोल जी बिजली जी पैदावार शुरू थियण जे मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल पार्टी जे चेयरमैन ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़ुदि ऐलान कयो थर खे रॉयल्टी ॾियण जो, पर उन ते अमल न थी सघियो आहे। ऐं उन खां सवाइ जेके बि ऐलान कया विया थर खे फ़ाइदो ॾियण जा, उहो उन ते अमल न थी सघियो आहे। वॾे वज़ीर चयो त रॉयल्टी जो प्रॉब्लम टैरिफ जो मसइलो हल न थियण जे करे अञा ताईं हल न थी सघियो आहे, पर इहो थर जी बिजली जी पैदावार नेशनल ग्रिड खे वञे थी पई ऐं थर तो पाकिस्तान खे बदिलाए रहियो आहे। कोल तो निकल गया तो लोग खुश हुए कि हमारी किस्मत बदलेगी, लेकिन उस खुशी के बदले में आप उनको कह रहे को गांव खाली कर दो, आपको कोई रॉयल्टी नहीं मिलेगी और डंडे से, वरना ये सीपेक का मसला है। सर ये हम राइट के अपने हुकूक की बात करते हैं, कहते ये बात नहीं करो वरना आप सीपेक को नाकाम करने की कोशिश कर रहे हो। सर ये तो लोगों को हाथ से बागी करने की कोशिश की जा रही है।
क्या हमारे हुकूक नहीं है? हम थर में बैठे, ये कोल हमारा है, पहले थर के लोगों का राइट है। जब हम उनसे बात करते हैं अपने हुकूक की तो कहते हैं सीपे को नाकाम करने की साजिश कर रहे हो। सर ये ब्लैकमेलिंग बंद कर दी जाए और उन लोगों का जो राइट है वो उनको दिया जाए। मेहरबानी करके लोगों को जो रॉयल्टी है उसको रॉयल्टी दे, लोगों को जो माइग्रेट करके तो उनको आप शिफ्टिंग करवाओ, उनको आप पैसे दो, उनको आप अल्टरनेट दो दूसरी जगह पे, तब जाके लोग शिफ्ट होंगे। सर ये तो सरासर ज्यादती है। होना तरकुल जी रॉयल्टी जे इशू ते जिते अज जा थर जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि, उते थर जो अॻूणो MP अब्दुल रज़ाक रायमो सिंध असेंबली जे फ्लोर ते थरकुल मुतासिरीन जे हक़नि ऐं मसइलनि समेत रॉयल्टी जी हासिलात लाइ आवाज़ उथारे हुकुमराननि खे सिधियूं ऐं सत सुरियूं ॿुधाए चुको आहे। अब्दुल रज़ाक रायमो मूजिब तरकुल जी रॉयल्टी ऐं हक़नि जी ॻाल्हि करियो था त चवनि था तव्हां सीपेक मंसूबे खे नाकाम करण जी कोशिश करे रहिया आहियो। हाणे असां वञूं त आख़िर केॾांहुं वञूं? थरकुल जे ॿिनि ब्लॉकनि जे चइनि पावर प्लांटनि मां हिन वक़्तु 2640 मेगावाट बिजली नेशनल गार्ड स्टेशन पंजाब खे वञी रही आहे, जॾहिं त थर खे सिर्फ़ 20-25 मेगावाट बिजली जी ज़रूरत आहे। पर वक़्त जा हुक्मरान थर खे हिकिड़े ज़ीरे बल्ब ॿरण जेतिरी बि बिजली ॾियण लाइ तयारु न आहिनि ऐं चवनि था त बिजली असांखे ॾियो ऐं तव्हां शमशियन ते गुज़ारो करियो। कि थर कोल में सर जो रॉयल्टी है वहाँ के 2600 मेगावाट बिजली पैदा होती है थर में। सर जो रॉयल्टी का ये है कि रॉयल्टी तब आपकी स्टार्ट होती है जब आपका कमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट होता है। सर कमर्शियल प्रोडक्शन ब्लॉक नंबर 1 का 2019 में स्टार्ट हुआ है थर कोल का, उसमें 1300 मेगावाट बिजली पैदा हुई, 1320 मेगावाट। और सर दूसरा ब्लॉक उसमें भी 1320 मेगावाट। तो अभी जो बिजली वहाँ से 2600 मेगावाट से ज़्यादा पैदा हो रही है। सर वहाँ पे थर फाउंडेशन भी बनाया गया, लेकिन आज तक वजीर साहब ने मेरे बार बार पूछने के बावजूद वो लंबी तकरीरें कर जाते थे, उसको यू टर्न लेके किसी और चीज़ पे ले जाते थे, लेकिन ये नहीं बताया कि थर कोल की रॉयल्टी आज तक कितनी मिली है। तो मैं वजीर साहब से पूछना चाहता हूँ, क्योंकि सर जो रॉयल्टी है ये पर टन के हिसाब से होती है, 12.5% जो है पर टन के हिसाब से रॉयल्टी वहाँ पे दी जाती है। हम यहाँ दावा करते हैं खड़े होकर कि थर बदलेगा पाकिस्तान, तो सर थर तो पाकिस्तान बदलेगा, लेकिन थर को कौन बदलेगा? ये आज तक नहीं बताया गया है कि 2600 मेगावाट की बिजली 2019 से लेके एक साल का हिसाब मैं पूछना चाहता हूँ वजीर साहब से कि इस फ्लोर पे बताएं कि कितनी पर ईयर जो मेगावाट उसकी रॉयल्टी आपने दी है, और थर फाउंडेशन जो आपने बनाया है उसमें आपने अब तक कितने पैसे जमा किए हैं? क्योंकि ये थर के लोगों का राइट है, वहाँ जो रॉयल्टी निकलती है तो वहाँ के लोगों का हुकूक है, उस डिस्ट्रिक्ट में वो यूज़ होनी चाहिए, लेकिन आज तक नहीं बताया गया कि कितनी रॉयल्टी मिली है, क्या है। जॉब्स के हवाले से भी सर जब MOU साइन करते हैं ये कंपनी से, वहाँ पाक ओसियस कंपनी के साथ अपना एंग्रो के साथ साइन किया गया, उसके बाद साइनोसिस कंपनी के साथ MOU साइन किया गया। वहाँ जो थर के लोग हैं जॉब्स तो उनको वैसे नहीं मिल रही है, स्किल्स उनके पास है, क्वालिफाइड लोग हैं वो धक्के खा रहे हैं। पंजाब सर राइट है, हम कहते हैं पूरे मुल्क के लोग वहाँ पे आए, लेकिन प्रायोरिटी तो हमारे लोगों का राइट है। जहाँ पे कोल निकलता है ना उनको जॉब दी जा रही है, वहाँ पे लोकल कोई किसी को झंडी वाला लगा दिया, किसी को बेलदार लगा दिया है, किसी को चौकीदार लगाया दिया गया है, कोई वहाँ पे इंजीनियर किसी को नहीं रखा जाता है जिनके पास डिग्रीज हैं। और हमारे जो यहाँ पे बैठे हुए, मैं कहूँगा बड़े माजरत के साथ, मैं तो एक यहाँ अपोजिशन में बैठा हूँ, हमारे 5 से 6 लोग यहाँ पे ट्रेजरी बेंचेस में बैठे हैं, वो भी पता नहीं क्यों खामोश है, आज तक उन्होंने नहीं बोला है। वो इसीलिए खामोश है कि उनके 5 या 10 बंदे रख दिए हैं, या किसी को किस चीज़ में राजी कर दिया है, किसी को, सर उस पर हमारे हक मारे जा रहे हैं। थर के लोग दर बदर है, वहाँ की रॉयल्टी तो वजीर साहब मुझे मेहरबानी करके ये बताएं, पर ईयर मुझे फिगर दें 2019 से लेके आज तक टन, क्योंकि 12.5% टन के हिसाब से बहुत पैसे होते हैं, तो रॉयल्टी वहाँ पे थर में कितनी खर्च हुई है, और आज तक जो थर कोल की रॉयल्टी कितनी टोटल हुई है वो अमाउंट बता दे। होना तरकुल जी रॉयल्टी लाइ ज़िले काउंसिल में पंहिंजे हिकु इजलास में मुतफ़िक़ा राय सां ठाराव बहाल करे चुकी आहे त थरकुल जी रॉयल्टी ज़िले काउंसिल खे ॾिनी वञे, जीअं सॼे ज़िले में बराबरी जे बुनियाद ते तरक़ियाती स्कीमूं ॾेई अवामी भलाई जा कम कराए सघजनि।
इन सिलसिले में ज़िला काउंसिल के चेयरमैन गुलाम हैदर समेजो जो चवणु आहे त थरकोल जी रॉयल्टी के हवाले से मथां का सरकार ॿियूं कहिड़ियूं बि पॉलिसियूं जोड़े पर असांजी ज़िले काउंसिल जेका थर जी नुमाइंदा काउंसिल आहे ऐं जंहिंमें हर यूसी जो नुमाइंदो शामिल आहे, तंहिं करे असांजो इहो गॾियल मुतालबो आहे त थरकोल जी रॉयल्टी थर जे ज़िले काउंसिल खे ॾिनी वञे त जीअं थर में बराबरी जे बुनियाद ते ऐं बहितर नमूने तरक़ियाती कम कराए सघजनि। जेका रॉयल्टी निकिरे थी जेका पैसा आहिनि उहे डिस्ट्रिक्ट काउंसिल थरपारकर जे खे ॾिना वञनि, उन जे सॼे अंडर में इस्तेमालु कया वञनि। थर जी जेके बि रॉयल्टी थरकोल जी जेका मिलणु खपे उहा जेकॾहिं मिलणु खपे त डिस्ट्रिक्ट काउंसिल खे मिलणु खपे, छो जो हिते डिस्ट्रिक्ट काउंसिल में ही फोरम ग्रास रूट जो फोरम आहे, जेकॾहिं हिन में हर यूनियन काउंसिल जो हिते नुमाइंदो मौजूदु आहे ऐं जेकॾहिं हू थर जी तरक़ी करणु चाहिनि था त इन फोरम जे थ्रू करणु चाहिनि। बाक़ी उन्हनि खे जेकॾहिं चेक बैलेंस मथे जेका बि टीओआर ठाहिणा आहिनि उहे भले ठाहिनि, पर ख़र्च इन जे हिसाब सां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे थ्रू थियणु खपे। इन जे करे असीं हिन जी हिमायत कयूं। ॿिए तरफ़ थरकोल जी रॉयल्टी के हवाले से सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त थरकोल जी रॉयल्टी केॾांहुं न पई वञे ऐं या थर ते ई ख़र्च थींदी। बाक़ी थर फाउंडेशन के 2 सालन की रॉयल्टी माफ़ करण वारो इल्ज़ाम सरासर ग़लत आहे। सवाल है 3 साल थियनि थरकोल में बिजली की पैदावार नेशनल ग्रिड के वञे थी पई। बार बार तव्हां ऐलान कयो, बिलावल साहब ऐलान कयो त थर के रॉयल्टी मिलती है, थर ते खर्च थींदी। 3 सालन में उन ते अमल न पियो थिए, कहिड़ो मसइलो है त छाजे करे उन ते अमल न पियो थिए? जी ये सब को पैसों कितने खर्च कौन होती है रॉयल्टी का पैसा, बिकॉज टैरिफ के इश्यूज है, हमारे टैरिफ के इश्यूज है जिसकी वजह से अभी तक वो रॉयल्टी मिली नहीं है। दैट मनी इज पार्ट और वो सारा इधर ही खर्च होगा, ये कमिटमेंट है, कहीं और हो नहीं सकता। इसलिए कि अपने इतराज मैं हूं ना हूं, वो पैसा थर के लोगों के लिए और थर के लोगों पे खर्च होगा, ये कमिटमेंट है, ये कोई भी इसको बदल नहीं सकता। सही चवनि था त 2 साल इहो सिंध गवर्नमेंट माफ़ करे छॾियो आहे एंग्रो खे कोन एडी कर होॾां थरकोल जी रॉयल्टी के हवाले से थर के ॿियनि साफ़ियनि वांगुरु थर जो सीनियर साफ़ी खाटाव जानी भी सरापा एहतिजाज बणियल आहे ऐं पाण हुक्मरान धुर जे हर प्रोग्राम में इहो सुवाल उथारींदो रहंदो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सीएम सिंध सैयद मुराद अली शाह के ऐलान करण बावजूद थरकोल की रॉयल्टी थर के छो न मिली रही है। 4 सालन खां रॉयल्टी जो इशू है, सिंध गवर्नमेंट के अकाउंट में रॉयल्टी पहुंची चुकी है। 18 अरब रुपया रॉयल्टी सिंध गवर्नमेंट के अकाउंट में सिर्फ एंग्रो का मिली चुकी है। सिंध गवर्नमेंट कमायो आहे इन प्रोजेक्ट में, छाकाणि जॉइंट वेंचर है, वो अलग हिस्सो उनके मिलो है। पर जेका रॉयल्टी है बिलावल साहब ऐलान किया है, उन खां पोइ सीएम ऐलान किया है, तो वो थर ते खर्च थींदी। अञा ब्लॉक 1 वाली उहा अलग है, टोटल 32 अरब रुपया थे थी रॉयल्टी। वो थर के गरीब माण्हुनि जो हक़ सिंध गवर्नमेंट गज़ब करे वेठी है, उन जे लाइ छा चवंदव? सिंध गवर्नमेंट गज़ब न कई वेठी है। अगर बिलावल साहब जो चेयरमैन साहब जो ऐलान आहे, अगर चेयरमैन साहब चयो आहे त इंशाल्लाह थर जे अवाम जे मथां ख़र्च थींदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थर जी अवाम जो रॉयल्टी जो मसइलो आहे, हुनजो फॉर्मूलो कीअं तय कजे, कीअं तय थींदो, छा सिस्टम आहे, छा सिस्टम आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ये मथे लेवल की ॻाल्हि आहे। ऐं तव्हां भली थोरो सो एनर्जी डिपार्टमेंट जेको आहे उहो जेतिरी रॉयल्टी थिए थी वो रॉयल्टी हींअर महीनो अॻु में समरी ठाहे सीएम खे मोकिली आहे त एतिरी रॉयल्टी थिए थी ऐं हिनखे असांखे ॿुधायो वञे त असीं हिनखे कहिड़े नमूने यूटिलाइज़ करियूं त सीएम साहब जेको आहे पंहिंजी मीटिंग करे उहो अनक़रीब इहो फाइनलाइज़ करे। गुज़िरियल 3 सालन खां थरकोल में ब्लॉक 2 में 3 बिजली घरनि जी 990 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड के वञे थी पई। ऐं जॾहिं पहिरीं बिजली घर जो इफ्तिताह पीपल पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कयो ऐं उन सां गॾु सिंध के वॾे वज़ीर उन मौक़े ते ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान कयो त थरकोल जी बिजली की पैदावार थरकोल जी टोटल रॉयल्टी थर खे ॾिनी वेंदी।
पर 3 सालनि गुज़रण जे बावजूद हाणे जॾहिं 2640 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड खे वञे पई, पर थरपारकर खे अञा ताईं उन जी रॉयल्टी न पई मिले, बल्कि समूरनि मदनी वसीलनि जी न पई मिले। जिते इहा हुकूमत जी कोताही आहे, हुकूमत जी लापरवाही आहे, उते छा थर जे चूंडियल नुमाइंदनि जी कोताही इहा न आहे त अञा ताईं बिजली जी पैदावार थरकोल मां उनजी रॉयल्टी थर खे न पई मिले? इहो असांजो तव्हांजो जेको क्वेश्चन आहे इहो असांजो फ़र्ज़ु बणिजे थो ऐं असीं लगातार हिन हवाले सां जेके बि हिते थर जा नुमाइंदा आहियूं उहो सिंध गवर्नमेंट सां असीं चेयरमैन साहब वटि इहो ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं। थर फाउंडेशन जे हवाले सां CSR में जेके बि पैसा आहिनि उहो तव्हांखे असीं यकीन ॾियारियूंसि था त उहो थर में इस्तेमालु थींदा, थर जे माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थींदा ऐं इहा जेको तव्हां ॻाल्हि करियोसि था हिन में असीं कॾहिं बि पोइ हिते न हटंदासीं। थर जे माण्हुनि जो पहिरीं सोचींदासीं, हिन मां जेको बि फ़ाइदो थींदो उहो थर जे माण्हुनि जे लाइ इस्तेमालु कराईंदासीं। उहो चाहे हुनजे हवाले सां हेल्थ जो हुजे, पाणी जो हुजे, रोड नेटवर्क हुजे ऐं इलेक्ट्रिसिटी जो। हींअर बि असां इहो डिस्कस कयो हो त इलेक्ट्रिसिटी जा जेके बि थर में मसइला आहिनि त उहो हंगामी बुनियादनि ते हल कया वञनि। उनमें पूरो डिस्ट्रिक्ट में मसइला ज़रूरु आहिनि त इहो तव्हांखे असीं एज़ ए नुमाइंदा जेको असांजो फ़र्ज़ु आहे उहो तव्हांखे यकीन था ॾियारियूं त असीं इहो ज़रूरु जल्दी में जल्दी हल कराईंदासीं। कोई बि रुकावट कोन, उनमें जेके बि थर फाउंडेशन आहे उनमें जेके बि पैसा CSR जे हवाले सां गॾु थियनि था त उहो का बि रुकावट न आहे, उहे पैसा थर जे माण्हुनि ते इस्तेमालु। थरकोल जी रॉयल्टी जे हवाले सां PPMA डॉक्टर महेश कुमार मलाणी जो चवणु आहे त थरकोल जी रॉयल्टी ते थर जो हक़ आहे ऐं इहा थर ते ई ख़र्च कई वेंदी ऐं इन सिलसिले में हिकु समरी CM सिंध ताईं बि पहुची चुकी आहे। पर टैरिफ जो मसइलो हल न थियण सबबि असांखे रॉयल्टी मिलण में कुछ देर थी रही आहे। और यहाँ से थरपारकर से ब्लॉक 1 और ब्लॉक 2 से 2600 मेगावाट इलेक्ट्रिसिटी जो है वो नेशनल ग्रिड स्टेशन में जा रही है। आजकल आपको मालूम है सर्दी में पाकिस्तान की जो डिमांड है वो 9000 की डिमांड है और उस 9000 में 2600 इलेक्ट्रिसिटी जा रही है नेशनल ग्रिड में। तो तीसरा हिस्सा जो है वो पाकिस्तान को थर से एनर्जी मिल रही है। ये बहुत बड़ी बात है और हमें यकीन है कि जिस अंदाज से आप अंदाज़ा लगाएं कि ब्लॉक 1 2019 में जनवरी 2019 में यहाँ शंघाई कंपनी ने यहाँ काम शुरू किया था और 2022 है आज ख़त्म होने वाला है और 3 साल में यहाँ से तकरीबन 1300 मेगावाट इलेक्ट्रिसिटी नेशनल ग्रिड में जा रही है। और मैं फ़ख्र भी करता हूँ इसके साथ कि ये पाक चाइना दोस्ती के हवाले से ये जो जल्दी इतना काम हुआ है और सिंध गवर्नमेंट के तरफ से जो एंग्रो कोल माइन का वो भी 1300 मेगावाट वो भी नेशनल ग्रिड स्टेशन में जा रहा है और यहाँ एक साल में 7.5 मिलियन टन कोल जो है वो यहाँ से ब्लॉक 1 से निकल रहा है। तो आप अंदाज़ा लगाएं कि ये पाकिस्तान में बिल्कुल चीप जो है वो कोयला हमें मिल रहा है। अगर हम इम्पोर्टेड कोल मंगवाएं तो उसकी कास्ट जो है वो $145 है और ये हमें $45 में ये पड़ रहा है और हमें पाकिस्तान में तकरीबन कोल से एनर्जी से $2.5 बिलियन वो पैसे हमें बच रहे हैं। वो हमारे एक्सचेंज जो है फॉरेन एक्सचेंज वो बढ़ रही है। तो आप अंदाज़ा लगाएं कि थर से पाकिस्तान को कितना फ़ायदा हुआ है। आगे चल के मैं यकीन से कह सकता हूं कि पाकिस्तान की पूरी एनर्जी क्राइसिस को भी ख़त्म करेगा और हम ये एनर्जी और मुल्कों को भी दे सकते हैं। और कोल के हवाले से कोल इतना स्टोरेज हो रहा है, हम कोल जो है वो अपने थर की जो पावर प्लांट है उनको भी पूरा कर रहे हैं और आगे भी हम वो दे रहे हैं, कोल जिसको भी चाहिए उनको दे रहे हैं और काफ़ी एग्रीमेंट भी हुए हैं और उनसे कोल से भी फ़ायदा बहुत होगा। और कोल से न सिर्फ इलेक्ट्रिसिटी, उनसे डीजल भी बन सकता है, गैसेस भी बन सकती हैं। तो मेरे ख्याल में ये एक पाकिस्तान के लिए गेम चेंजर है और ये हम कह सकते हैं कि थर बदलेगा पाकिस्तान। तो उस नारे
को हम जो लगाया था उसको संभाल कर रहे हैं। और चेयरमैन साहब ने ख़ास करके सिंध गवर्नमेंट को हिदायत भी दी है और कहा है उनको कि हम एनर्जी इतनी ग्रिड स्टेशन को दे रहे हैं, हम पाकिस्तान को दे रहे हैं पूरे मुल्क को, लेकिन इसका फ़ायदा यकीनन थर के लोगों को होना चाहिए। ये इंस्ट्रक्शन सिंध गवर्नमेंट को भी दिया हुआ है, एनर्जी मिनिस्टर को भी दिया हुआ है, वो हमारे राब्ते में भी है। उन्होंने कहा भी है कि CSR से जो भी पैसे बचते हैं थर फाउंडेशन में वो थर में लगाएंगे, थर में डेवलपमेंट करेंगे, थर में एनर्जी क्राइसिस को ख़त्म करेंगे, इलेक्ट्रिसिटी के जो मसाइल हैं वो थर में ख़त्म करेंगे। थर पार कर से जो कोल निकल रहा है उसकी रॉयल्टी इस वक्त सिंध गवर्नमेंट के पास 24 अरब जो है वो अकाउंट में होल्ड है। तो इस रकम को अभी तक खर्च क्यों नहीं किया गया? थरपारकर के अंदर पानी की बड़ी किल्लत है, इलेक्ट्रिसिटी की बड़ी किल्लत है। हमारे थरपारकर में 2600 गांव हैं और जिसमें से 2200 गांव के अंदर वहां पे इलेक्ट्रिसिटी नहीं है। तो ये पैसे 2-3 साल से अकाउंट के अंदर रखने का फवायद क्या है? सिंध गवर्नमेंट इसके ऊपर संजीदा क्यों नहीं है? अभी तक सिंध गवर्नमेंट इसके ऊपर न तो लोकल के साथ कोई मीटिंग करके सकी है। चीफ मिनिस्टर अभी तक सिर्फ कराची तक महदूद है। हम चाहते हैं वो चीफ मिनिस्टर सिर्फ कराची का नहीं है, वो पूरे सिंध का है और थर भी इस खित्ते का सिंध का एक हिस्सा है। और सिंध को अभी जो लाइट पाकिस्तान को जा रही है वो थरपारकर से जा रही है। अभी 3300 मेगावाट जो लाइट जा रही है वो थर से निकल रही है। अगर थर से ये लाइट निकल रही है तो थर की रॉयल्टी जो एक जगह पे सिंध हुकूमत ने होल्ड करके रखी है वो थर पार करके लोगों के ऊपर खर्च क्यों नहीं की जा रही? थर पार करके अंदर पानी की बड़ी किल्लत है, थर पार करके दूर दराज इलाकों के अंदर रोड की बड़ी किल्लत है और ये पैसे होल्ड करके रखने का फायदा तो कुछ भी नहीं है। हम चाहते हैं इस पैसे को थर के अवाम के ऊपर खर्च किया जाए। सबसे पहला इसके ऊपर राइट जो बनता है वो थर के अवाम का बनता है। हुन थर जूं साॼावंद दुरियूं ऐं थरकुल मुतासिरीन सालनि खां सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर सिंध जा हुक्मरान रॉयल्टी समेत संदन को बि बुनियादी मसइलो हल करण लाइ तयार न आहिनि। ऐं इन्ही सिलसिले में साईं भीमराज मेघवाण, आकाश हमीराणी, वरियाम लंजो, नबी बख्श दर्स ऐं ॿियनि जो चवणु आहे त हिकु त थरकुल मां थरवासियुनि खे बिजली न पई ॾिनी वञे, ॿियो त न थरकुल मुतासिरीन जा बुनियादी मसइला था हल कया वञनि ऐं न ई वरी थरकुल जी रॉयल्टी थर खे थी ॾिनी वञे। असां इहो चऊं था त रॉयल्टी ते हक़ थर जे माण्हुनि जो आहे ऐं थर जे माण्हुनि जो असां माण्हुनि जिन कुर्बानियूं ॾिनियूं पंहिंजे मुल्क ख़ातिर, पंहिंजा घर तर ॿार बच्चा सॼा छॾिया, वाड़ा वथाण, माण्हुनि जो हर क़िस्म जी तबाही थी ऐं उते जेका माण्हुनि जे लाइफ ते जेको ज़िंदगीअ ते असर पिया आहिनि उन ते हिकिड़ो पूरी जामे हिकिड़ी कमेटी ठाही वञे ऐं उन ते जामे हिकिड़ी तंज़ीम जोड़े उन ते कमु कयो वञे त माण्हुनि जी ज़िंदगी ते उन जा मनफ़ी असर तमामु घणा पिया त उन असां इन ई रॉयल्टी जे लाइ जेको असां सां उन वक़्तु एंग्रो ऐं सिंध गवर्नमेंट इहो असां सां वाइदो कयो हो त इहा रॉयल्टी तव्हांजे मक़ामी माण्हुनि ते ख़र्च थींदी ऐं उन्हनि जे फलाह बहबूद लाइ ख़र्च थींदी। अॼु उहे असांजे पढ़ियल लिखियल माण्हू जेको उहो बेरोज़गार आहे, ॿाहिरि रोज़गार करे थो ऐं असांजे माण्हुनि खे कंहिं क़िस्म जो रोज़गार या जेके CSR जा कम आहिनि उन्हनि में शामिल कोन्हे असांजो माण्हू। ऐं जेके असांजो ॻोठ सेरी दर्स, थारियो हालेकोटा, कुंभारियो, जींदो दर्स, बिलासपुर जे ॻोठनि जी ॻाल्हि पियो कयां, जेके जामन समूह अबन जो तड़ उते जे माण्हुनि में इन क़िस्म जी जेका इहो आहे त उन्हनि खे रॉयल्टी जो ई वाइदो, जेकॾहिं रॉयल्टी जो पैसो उन्हनि माण्हुनि ते वधि खां वधि ख़र्च थिए त उहे माण्हू उन्हनि माण्हुनि खे वरी ॿीहर आबादकारी में शामिल कयो वञे, ॿीहर उन्हनि खे खड़ो कयो वञे, जेको न पियो थिए बदकिस्मती सां। ऐं असां चऊं था त उन ते पूरे थर जो हक़ आहे, छाकाणि त थर जे माण्हुनि कुर्बानी ॾिनी आहे। थर मां कोयलो पूरी नेशनल ग्रिड में वञे पियो ऐं असां थर जे माण्हुनि पंहिंजा घर तर छॾे असां जॾहिं मुल्क खे रोशन कयो आहे त असां बदिले में इहो लहिणो त असांजो जेको माण्हू जेको मुतासिर आहे उनजी फलाह बहबूद लाइ इहे पैसा ख़र्च कया वञनि। अॼु सेहरी दर्स जो माण्हू जेकॾहिं फोत थिए थो त उनखे जेको उनजो जेको असांजो कब्रस्तान आहे उते पहुचण लाइ 10 ॻोठनि मां घुमी फिरी उते वञिणो पए थो। उन्हनि खे रोड जी फैसिलिटी ओतिरी कोन थी ॾिनी वञे जो उहो पंहिंजो लाश खणी कब्रस्तान में 2-4 किलोमीटरनि जे फ़ासिले ते
उहे पूरे अचनि। नतीजे में उहे माण्हू 25-30 किलोमीटर सफ़र करे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां लाश खे घुमाए फिराए उते अची दफ़न था कनि। कंहिं क़िस्म जो को पुरसान हाल कोन्हे, को पुछण वारो कोन्हे। माण्हुनि जी ज़िंदगी ते इलाही वॾा असर पिया आहिनि। असांखे गोचर जो वाइदो हो, गोचर कोन मिलियो आहे, या ॿियूं जेके बि शयूं हुयूं उन जे नतीजे में इहे सभु शयूं रॉयल्टी मिलण सां ई इन्हनि माण्हुनि जे मसइलनि जा हल निकिरंदा। असां अॼु आया आहियूं उन करे त इहो रॉयल्टी जो जेको पैसो सिंध गवर्नमेंट रोके वेठी आहे उहो रॉयल्टी जो पैसो फिलफोर जारी कयो वञे, उनजो हिकिड़ो मैकेनिज़म ठाहियो वञे। वो डीसी जे थ्रू तो ठहे, थर फाउंडेशन जे थ्रू तो ठहे, जेको बि तरीक़ेकार असां ॻोठाणनि खे शामिल करे उनजो हिकिड़ो तरीक़ेकार जोड़ियो वञे त उहे पैसा उन्हनि मुतासिर माण्हुनि ते ख़र्च थियनि जिन जो पहिरीं हक़ आहे, जिन ग़रीबनि पेरनि उगाड़नि पंहिंजा घर तड़ ॾिना, ॿार बचा ॾिना ऐं उन्हनि जा गोचर ज़मीनूं उन्हनि जा यकसाला नाक़बूलियूं जिन जी पेमेंट बि कोन थी उहे वयूं हलियूं, उहो उन्हनि जे रोज़गार जो ज़रियो हो। उहो ई उन्हनि जे रोज़गार जो ज़रियो हो जेको बंदि थी वियो। त हाणे उन्हनि खे ॿीहर खड़ो करण जे लाइ हिकिड़ो तरीक़ेकार जोड़ियो वञे, जेको पॉलिसी जोड़ी वञे, इन्हनि ई पैसनि मां उन्हनि माण्हुनि खे खड़ो करे सघिजे थो। सो ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं सिर्फ़ु थरकोल जी रॉयल्टी जा 32 अरब रुपया थर ते ईमानदारी सां ख़र्च कया वञनि त थर हिकिड़े ॾींहं में दुबई ऐं पेरिस थी सघे थो। छाकाणि त थर में नंढा वॾा टोटल 3000 ॻोठ ऐं शहर आहिनि। जेकॾहिं हर ॻोठ ऐं हर शहर ते हिकु अरब रुपया ख़र्च कया वञनि त हिकिड़े धक में थर जे ॻोठनि ऐं शहरनि जा हड़ई मसइला हल थी सघनि था। रोड, बिजली, पाणी, तइलीम ऐं सिहत समेत सभु मसइला हल थी सघनि था ऐं उल्टो इन्हनि 32 अरब रुपयनि मां 2 अरब रुपया इज़ाफ़ी बची बि पवंदा। पर इहो सभु कुझु करण लाइ असांखे कंहिं बि आलमी माहिर या आलमी इंजीनियर या जुडिशल कमीशन जी ज़रूरत कोन्हे। इन लाइ असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजूं नियतूं करप्शन खां पाक ऐं साफ़ रखणियूं पवंदियूं। ऐं इन मुताबिक़ सां गॾु पंहिंजे मेज़बान दौलत अली खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत रहे।